सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून साइंस बाब 10 सबक 8 सिधियुनि आरसियुनि जो इस्तेमाल यूज़ ऑफ प्लेन मिरर ॾोहिटनि ऐं ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। ॿारो हिन सबक में असां सिधियुनि आरसियुनि जो इस्तेमालु ॾिसंदासीं त असां पंहिंजे रोज़मर्रा जे कमनि में या ज़रूरतुनि में सिधी आरसी खे कीअं इस्तेमालु कंदा आहियूं। ॿारो असां सिधी आरसीअ जो आम इस्तेमालु हेठियनि तरीक़नि में कंदा आहियूं। सिंगार करण लाइ, पंहिंजी शिकिल ऐं कपिड़ा लटा ॾिसण लाइ इस्तेमालु, सुहिणो करण लाइ, कपिड़नि ते टाकण लाइ ऐं ज़ेवरनि में इस्तेमालु, जायुनि ऐं जॻहियुनि खे सिंगारण लाइ इस्तेमालु, विंदराईंदड़ शयुनि ऐं रांदीकनि में इस्तेमालु, हिफ़ाज़त लाइ पोयां ऐं पासे जो मंज़र ॾिसण लाइ इस्तेमालु, डॉक्टरी औज़ारनि में इस्तेमालु, साइंसी औज़ारनि में इस्तेमालु। ऐं हिकिड़ो ॿियो बि त इस्तेमालु आहे, असां पंहिंजे दोस्तनि ते ओलड़ो बि त विझंदा आहियूं, हा न? चङो, हाणे अचो त ॾिसूं त इहे इस्तेमालु कीअं थींदा आहिनि। असां सिधे आईने खे पंहिंजी शिकिल ॾिसण लाइ इस्तेमालु कंदा आहियूं, पोइ चाहे रुॻो मुंहुं हुजे या सॼो जिस्म हुजे, कपिड़ा लटा जूता सभु ॾिसंदा आहियूं असां हुन में। उन खां अलावा औरतूं जेको मेकअप कंदियूं आहिनि उन में बि उन्हनि खे सिधी आरसी जी ज़रूरत हूंदी आहे। मर्द जेको शेव कंदा आहिनि उनखे बि आरसी जी ज़रूरत हूंदी आहे। सो इहो असां रोज़मर्रा जे श्रंगार लाइ यानी तयारु थियण लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। असां ॾिठो आहे त गज जेको असांजो ट्रेडिशनल लिबास आहे, ट्रेडिशनल सूंहं वारो भर्त आहे, उन भर्त में शीशनि जो इस्तेमालु थींदो आहे। असांजी सिंधी टोपीअ में शीशनि जो इस्तेमालु थींदो आहे, पर रुॻो सिंध में कोन थींदो अथव। यूरोप में बि शीशा लॻाईंदा आहिनि, यानी आईना लॻाईंदा आहिनि पंहिंजे कपिड़नि खे सुहिणो करण लाइ। ॿियो त ठहियो, पर मर्द टायूं पाईंदा आहिनि शीशनि वारियूं, यानी आईननि वारियूं। औरतूं जेके ॻह ऐं ज़ेवर इस्तेमालु कंदियूं आहिनि, उन्हनि ॻहनि ज़ेवरनि में बि असांखे मुख़्तलिफ़ जायुनि ते मुख़्तलिफ़ तरीक़नि सां शीशे जो यानी आईने जो इस्तेमालु नज़र ईंदो आहे। असां जायुनि ऐं जॻहियुनि खे सिंगारण लाइ बि शीशे जो इस्तेमालु कंदा आहियूं। असां ॾिसंदा आहियूं त मज़ारनि में, मस्जिदनि में, अनजान ते ऐं कुबनि जे अंदरि तमामु घणो शीशे जो कमु थियल हूंदो आहे। इन जो मक़सदु इहो हूंदो आहे त घटि रोशनी जेका आहे उहा हिते पाण में टकराइजी ऐं असांजे हिन माहौल खे वधीक रोशन करे। उन खां अलावा असां शीशे जो गुलकारी करे असां पंहिंजे घर जे अंदर खे सजाईंदा आहियूं। ॿियो त ठहियो, पर लंदन में हिकिड़ी बिल्डिंग आहे जेका मथां आईने जी ठहियल आहे ॿाहिरां, उन में शीशो ऐं आईने जो तमामु घणो इस्तेमालु कयल आहे। ॿारो सिधियुनि आईननि जो या सिधियुनि आरसियुनि जो इस्तेमालु मुख़्तलिफ़ औज़ारनि में थींदो आहे। जीअं रोशनीअ जे मिनारे में यानी लाइट हाउस में असां ॾिठो त जेको रोशनीअ जो सोर्स हूंदो आहे हुनजे चौधारी वॾो हिकिड़ो प्लेट वांगुरु शइ लॻल हूंदी आहे, जंहिंमें नंढा नंढा सिधा आईना लॻल हूंदा आहिनि, त जीअं रोशनीअ खे सिधो करे ऐं परे परे ताईं जहाज़नि ताईं पहुचाइनि। असां खूर्दबीनीअ में ॾिठो आहे त खूर्दबीनीअ में हेठि आईनो लॻल हूंदो आहे जेको ॿाहिरि जी रोशनीअ खे मोटाए ऐं असांजे स्पेसिमेन ताईं पहुचाईंदो आहे, जीअं स्पेसिमेन रोशन थी असांखे नज़र अची सघे। जेके कैमराऊं हूंदियूं आहिनि, DSLR कैमरा जंहिंखे चवंदा आहिनि, उन में अंदरि बि हिकिड़ो आईनो लॻल हूंदो आहे जेको ॿाहिरियां जे अक्स खे व्यू फाइंडर में यानी असांजी अखि में जेको शीशो लॻल आहे उन शीशे ताईं पहुचाईंदो आहे। इन खां अलावा ही हिकिड़ो कॉम्प्लिकेटेड क़िस्म जो इक्विपमेंट आहे, यानी साइंसी औज़ार आहे, ऐं इन साइंसी मशीन में या औज़ार में तव्हां ॾिसो त केतिरा शीशा लॻल आहिनि जेके रोशनीअ खे मुख़्तलिफ़ हिस्सनि में पखेड़े ऐं हिकु जाइ ते मरकूज़ कनि था। सो अहिड़ी तरह मुख़्तलिफ़ साइंसी औज़ारनि में बि आईने जो इस्तेमालु थींदो आहे। ॿारो असां प्लेन मिरर्स खे विंदराईंदड़ शयुनि ऐं रांदीकनि में बि इस्तेमालु कंदा आहियूं। हीउ रांदीको त तव्हांखे यादि हूंदो, तव्हां पोएं क्लास में इन जे बारे में पढ़ी चुका आहियो ऐं इहो तव्हां ठाहे बि चुका आहियो। इन खे तव्हांजी किताब जे मुताबिक़ कैलिडोस्कोप चइबो आहे ऐं इन में अंदरि मुख़्तलिफ़ तस्वीरूं, मुख़्तलिफ़ पैटर्न्स या मुख़्तलिफ़ जेको आहे सुहिणियूं सुहिणियूं शिकिलियूं नज़र ईंदियूं आहिनि। जीअं हीअ शिकिल थी या हीअ शिकिल थी, इनखे फेराइबो वञिबो आहे ऐं उन्हनि में मुख़्तलिफ़ शिकिलियूं ईंदियूं वेंदियूं आहिनि। इन खे असां असांजी किताब जे मुताबिक़ कैलिडोस्कोप चवंदा आहियूं। किताब में इनखे या त कैलिडोस्कोप लिखियल आहे, कुझु जॻह ते कालिदास स्कोप लिखियल आहे, कुझु कालिदास स्कोप चवंदा आहिनि ऐं कुझु कालिदास कोप चवंदा आहिनि। इहे मुख़्तलिफ़ जेके हिन जा नाला लिखियल आहिनि ऐं
आम तौर ते असांजे मुल्क में इहो सम्झ ईंदो आहे या ख़ासि करे सिंध में इहो सम्झ ईंदो आहे त हिकिड़ो हिंदू साइंसदान कालीदास हो जंहिं हिनखे ठाहियो, हुनजे करे हुनजे नाले ते आहे हिन जो नालो कालीदास हो। हक़ीक़त में हिन जो मौजिद कालीदास कोन हो। इन शइ खे स्कॉटलैंड जो हिकिड़ो साइंसदान हो डेविड ब्रूस्टर, हुन सन 1817 में पधिरो कयो। मिस्टर डेविड ब्रूस्टर जेको आहे उन हिनखे ठाहियो हो ऐं इन जो नालो जेको आहे कालीदास स्कूल कोन्हे, हिन जो नालो आहे ग्रीक यानी यूनानी ॿोलीअ जे लफ़्ज़ां मां निकितल टे लफ़्ज़ आहिनि, हिकिड़ो कालोस यानी ब्यूटीफुल सुहिणो, इडोस यानी फार्म यानी नमूनो, ऐं स्कोपिन यानी टू व्यू यानी ॾिसणु, यानी सुहिणो नमूनो ॾिसणु। ऐं हिन जो जेको असल उचार आहे उहो आहे कलाइडास्कोप। कलाइडास्कोप छा? कलाइडास्कोप, न को कालीडोस्कोप, न को कालीदास स्कोप, न को कालीदास स्कोप, न को कालीदास कोप, कलाइडास्कोप। सो हिन जो असल नालो कलाइडास्कोप आहे। ॿारो जीअं मां पहिरीं चई चुको आहियां त तव्हांजे 5 दर्जे जे साइंस जे किताब में 117 ऐं 118 सफ़हनि ते हिकिड़ो प्रोजेक्ट ॾिनल आहे जंहिंमें असांखे कलाइडास्कोप ठाहिण जो तरीक़ो सेखारियल आहे। सो जेकॾहिं तव्हां वटि किताब हुजे उहे सफ़ा खोले तव्हां पाण हिकिड़ो कलाइडास्कोप आराम सां ठाहे सघो था। तव्हांखे ज़रूरत पवंदी 3 सिधनि आइननि जी, पाठे जे गोल जी, जेको टिश्यू पेपर जो रोल या कुझु ॿिए तरीक़े जो बि थी सघे थो, कुझु टेप जी ज़रूरत पवंदी ऐं तव्हांखे कुझु मोतियुनि जी या भॻल शीशनि जो जेके चूड़ियूं हूंदियूं उन जे टुकड़नि जी ज़रूरत पवंदी। तो सॼो तरीक़ो तव्हां फॉलो करे ऐं हिकिड़ो कलाइडास्कोप पंहिंजे विंदर लाइ ठाहे सघो था। ॿारो मूंखे उमेद आहे त तव्हां सम्झी विया हूंदव त सिधियुनि आरसियुनि जो घर में कहिड़ो इस्तेमालु हूंदो आहे। इन ते सबक़ जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़, वरी ॿिए सबक़ में मिलंदासीं।